पढ़ रहा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाब मा जाअ फिल बुख्ल वबी क़ाल हदसना अबू हफ्स उमर बिन अली हदसना अबू दाऊद हदसना सदक़त बिन मूसा हदसना मालिक बिन दीनार अन अब्दुल्लाह बिन अल-गालिब अल-हद्दानी अन अबी सईद अल-खुदरी क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़स्लतान ला तजतमिआन फ़िल मुमिन अल-बुख्ल व सूअल ख़ुल्क़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन हदीस पाक में ॿुधायो वियो आहे त मोमिन में ॿ सिफ़तूं गॾु न थींदियूं आहिनि। हिकु मोमिन हुजे ऐं बद अख़लाक़ हुजे, ईअं मोमिन हूंदो त बा अख़लाक़ हूंदो। ॿिए नंबर ते मोमिन हूंदो त बख़ील सख़ी हूंदो। मोमिन जी सिफ़त इहा आहे त उन में सख़ा हूंदी, बुख़ल उन में। ऐं ॿियो मोमिन जी सिफ़त इहा आहे त बा अख़लाक़ हूंदो, बद अख़लाक़। जेको माण्हू बद अख़लाक़ आहे न, इहो सम्झे त उनजो ईमान कामिल न आहे। पर जेको बख़ील आहे न, त उहो पंहिंजो पाण खे सोचे, पंहिंजे ईमान खे जांचे त आख़िर ईमान उन में कामिल आहे या न आहे। हलक ते चओ। फिल बाब अन अबी हुरैरह हाज़ा हदीस गरीब ला नअरिफु इल्ला मिन हदीस सदक़त बिन मूसा वबी क़ाल हदसना अहमद बिन मनीन हदसना यज़ीद बिन हारून हदसना सदक़त बिन मूसा फ़क़द السبخي عن مرة الطبيب عن أبي بكر الصديق عن النبي صلى الله عليه وسلم قال لا يدخل الجنة خب ولا بخيل ولا منان ला यदखुलुल जन्नत खिब्बुन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जन्नत में धोखेबाज़ दाख़िल न थींदो। जेको दुनिया में धोखो थो करे न, इहो ख़ुशि न थिए त इहो मां जन्नत में दाख़िल थींदो। या त अव्वल दुख़ुल मुराद आहे, त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त धोखेबाज़ जन्नत में दाख़िल। ऐं जेसी ताईं अल्लाह ताला उनखे दुनिया में इन धोखे जी सज़ा न ॾिनी आहे, बदिलो न वरितो अथई, तेसी ताईं ख़ुदा उनखे मारींदो बि न। धोखेबाज़ जो बदिलो दुनिया में ज़रूरु उनखे धोखो मिलंदो। खोड़ तव्हां ॾिठा आहिनि मुआशिरे में, जेको धोखो कंदा न त उनजो बदिलो दुनिया में ई मिलंदो अथनि। हिकिड़ो अमरा सेठ, उहो ग़रीबनि सां धोखो थो करे। जीअं मशहूरु आहे, उहो अनाज में ग़रीबनि जो किलो, ॾेढ, ॿ, 3 उन में धोखो करे थो। त उनजा मज़दूर, तजुर्बो मां मालूम आहे त मज़दूर उन सां वरी धोखो कनि था, उन मज़दूरनि सां वरी ॿियो कोई धोखो करे। हा, ईअं ई सॼी दुनिया धोखे में भरियल आहे। हल वला बख़ीलुन, जन्नत में बख़ील बि दाख़िल न थींदो। वला मन्नानुन, जेको एहसान जतलाए उहो बि जन्नत में दाख़िल न थींदो। 3 माण्हू जन्नत में दाख़िल न थींदा। हिन हदीस मां मालूम थियो घणा माण्हू? 3। हिकु धोखेबाज़, ॿियो बख़ील, टियों एहसान जतलाईंदड़। कंहिं ते एहसान कयो थी त अलाह जी रज़ा ख़ातिर कर। ईअं न चए दादा फलाणे ॾींहुं तोखे मानी न हुई, मां खाराईमांइ। एहसान जतलाईंदड़ जन्नत में दाख़िल न थींदो। हल وبه قال حدثنا محمد بن رافع حدثنا عبد الرزاق بن بشير بن رافع عن يحيى بن سعد أبي كثير عن أبي سلمة عن أبي هريرة قال قال رسول الله صلى الله عليه وسلم المؤمن غر كريم والفاجر خب لئيم। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मोमिन सादो सूदो हूंदो आहे। मोमिन जेको अचे ॻाल्हाईंदुसि उनखे सचो सम्झंदो, बिल्कुलु छा आहे। पोइ ईअं ई त धोखो खाई वेंदा, जीअं तव्हां खाधो लखु ॾेढ रुपयो हणी वियो तव्हांखे। मोमिन सादो सूदो हूंदो आहे, जेको ॻाल्हाईंदुसि चवंदो हा वाक़ई सही आहे, सम्झी साईं। वल फाजिर खिब्बुल लईमुन, नबी साईं फरमायो त जेको फाजिर आहे, इहो धोखेबाज़ ऐं कमीनो हूंदो आहे। इहो सही माण्हू फाजिर सदाईं कोशिशि कंदो त कंहिंसां धोखो कयां, 2 रुपया कंहिंखो खावां, 2 रुपया कंहिंखो खावां। हलंदा। बाब मा जाअ फी नफ़क़त अला अल-आल वबी क़ाल हदसना अहमद बिन मुहम्मद हदसना अब्दुल्लाह बिन मुबारक अन शुअबा। बाब मा जाअ फी नफ़क़त अला अल-आल, अल आयाल ते ख़र्चे करण जो बाब। जेको माण्हू पंहिंजे घर वारनि ते ख़र्चो नथो करे त इहो ईअं सम्झो त मुआशिरे में पंहिंजे लाइ पाण ख़राबी पेश थो करे, पंहिंजे लाइ पाण ख़राबी करे थो। मुआशिरे खे ख़राबु करण में आम किरदारु हूंदो आहे घर वारनि खे ख़र्चो न ॾियणु। मिसाल तौरु शादीशुदा ज़ाल खे ख़र्चो नथो ॾिए, पोइ ज़ाल मजबूर थी करे पाड़े वारनि खे ॿुधाईंदी त मुंहिंजो मुड़ुसु मूंखे ख़र्चो, ऐं मुमकिन आहे त उन जे आड़ में अची करे मजबूर थी करे पिनंदी बि सही। ॿियो न त मुड़ुसु आयो राति जो कपिड़ा लाहे करे सोतो त चोरी कंदी, छा करे ख़र्चो त उनखे खपे न। हाणे चोरी जी आदत ज़ाल में कंहिं विधी, मुआशिरे में ख़राबु कईंसि न। गिला जी आदत कंहिं विधसि, मुड़ुसु न। जे ख़र्चो ॾिए सां त उहा गिला न करे मुड़ुस ई, ऐं ख़र्चो ॾिए सां त उहा चोरी बि न करी आहे। अहिड़े तरीक़े सां औलाद खे पैसो न ॾियणु, इहो बि औलाद खे ख़राबु करिणो आहे मुआशिरे में। पोइ हुनजी औलाद ॿाहिरि वञी करे चोरी कंदी,
या उन जी औलाद जेकॾहिं पाण आसूदो आहे त वञी पाठा मेड़ींदा। इहो हली हली करे पोइ पीउ जी कॾहिं बि इज़त ऐं अज़मत न रखंदा दिलि में, चवंदा पीउ छा ॾिनो। असांजे पाड़े जो हिकिड़ो हमराह आहे, वॾो दर्जी आहे, उहो तक़रीबन 1000 रुपया कमाईंदो आहे। ईद जे ॾींहुं बालिग़ पंहिंजे छोकिरे खे बि 100 रुपयो ख़र्ची न ॾींदो आहे। गुज़िरियल रमज़ान ईद में उनजे पुट पीउ खे त गिरेबान में वरितई, कुराड़े खे, चई पैसा बि नथो ॾे, भलिया सूअर घटि वधि ॻाल्हाईंसि, गारियूं ॾिनईंसि, मजबूर थी ज़ाल खे चई 100 रुपयो ॾेसि भला। हाणे ॾिसो औलाद खे मजबूर पीउ कयो न नाफ़रमानी करण ते। जेकॾहिं पीउ त उन औलाद खे ख़र्चो ॾे या पंहिंजी ताक़त आहे त इहा औलाद बद अख़लाक न थी आहे। तंहिंजे करे अलाह ताला कुशादगी ॾिनी आहे त पंहिंजी कुशादगी मुताबिक़ घर वारनि खे खारायो, उन्हनि खे ख़र्चो ॾियो ऐं औलाद खे बि ख़र्चो ॾियो। ॾींदव त मुआशिरो सुधरंदो, जेकॾहिं न ॾींदव त मुआशिरो ख़राबु थींदो। हल पढ़ंदा। عن ابي مسعود الانصاري عن النبي صلى الله عليه وسلم قال نفقة الرجل على اهله صدقة। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलि जा ॾिनी त घर वारनि ते जेको ख़र्चो कयो था त इहो सदके जो सवाबु मिलंदो आहे। परेशान न थियो त घर वारनि ते ख़र्चो कयूं था सुञा थींदा वेंदासीं। ऐं जेतिरो माण्हू घर वारनि ते ख़र्चो करे थो ओतिरो अलाह ताला रिज़्क़ उनजो कुशादो थो करे। रिज़्क़ जी कुशादगीअ जे लाइ ज़रूरी आहे त पंहिंजे घर वारनि ते कुशादगी करे। कुशादगी कयईं त रिज़्क़ इहो तजुर्बे सां मालूम आहे त पहिरियों असांजी पघार घटि हुई, औलाद थी, हिकिड़ो पुटु थियो, वरी न्याणी थी त वरी अलाह रिज़्क़ वधायो, ॿी न्याणी थी अञा रिज़्क़, जीअं ख़र्चु माण्हू कंदो थो वञे तीअं ख़ुदा रिज़्क़ कुशादो थो कंदो वञे। पर जेकॾहिं बुख़ुल कयईं इहो बख़ील ईअं वेठो हूंदो बसि। हल भाउ। قال حدثنا قتيبة حدثنا حماد بن زيد عن أيوب عن أبي قلابة عن أبي أسماء عن ثوبان أن النبي صلى الله عليه وسلم قال أفضل الدينار ودينار ينفق الرجل على عياله ودينار ينفق الرجل على دابته في سبيل الله ودينار ينفق الرجل على أصحابه في سبيل الله. قال أبو قلابة بدأ بالعيال ثم قال وأي رجل। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त 3 क़िस्मनि जो माल या 3 क़िस्मनि जो ख़र्चो तमामु बहितर ख़र्चो आहे। तमामु बहितर ख़र्चो 3 क़िस्मनि जो पैसो तमामु बहितरीनु पैसो आहे। पहिरियों उहो पैसो जेको ख़र्चु थिए पंहिंजे अहल अयाल ते त उहो तमामु बहितरीनु पैसो आहे जेको ख़र्चु थिए थो कंदे पघार आई ख़र्चु किथे थी घर अहल अयाल ते, इहो तमामु बहितरीनु पैसो आहे। ॿियो उहो पैसो जेको ख़र्चु थिए पंहिंजी सवारी ते, पंहिंजी सवारी ते फ़ी सबीलिल्लाह आहे, जेका अलाह जे रस्ते में हले थी सवारी। फ़ी सबीलिल्लाह आम आहे, चाहे मैदान जिहाद में उहा सवारी कमु अचे या हर दीन जे कंहिं बि शोबे में उहा सवारी कमु अचेसि थी। उन ते जेको ख़र्चो थिए थो त उहो बि छा आहे सदके जो सवाबु आहे। बहितरीनु उहो पैसो आहे जेको सवारी ते ख़र्चु थिए, जेको अहल अयाल ते ख़र्चु थिए, इहो बहितरीनु पैसो। व दीनारुन युनफ़िक़ुहु रजुल अला साहबी फ़ी सबीलिल्लाह, पंहिंजे साथियुनि ते ख़र्चु करे, अलाह जी रज़ा ख़ातिर पंहिंजे साथियुनि ते ख़र्चु करे, इहो पैसो बि बहितरीनु। इन खे इनजे करे चयो त क़यामत जे ॾींहुं इन 3 पैसनि जी पुछा न थींदी, अलाह ताला इन जो हिसाबु न वठंदो। बसि हल भाउ। قال أبو قلابة بدأ بالعيال ثم قال وأي رجل أعظم أجرا من رجل ينفق على عيال له صغار يعفيهم الله به ويغنيهم الله به। नंढी औलाद ते जेकॾहिं माण्हू ख़र्चु करे थो त पोइ उनखे अलाह ताला 2 इनाम ॾिए थो। हिकिड़ो त ख़ुदा ताला उनखे बेनियाज़ बणाए थो। छा थो बणाए? माना एॾो रिज़्क़ कुशादो करेसि थो जो पिनण जी नौबत ई पंहिंजे अहल अयाल ते ख़र्चु करण जे करे हिकिड़ो फ़ाइदो थींदुसि त बेनियाज़ थी वेंदो। माना अलाह एतिरो ॾींदुसि जो हुनखे पिनण जी या घुरण जी ज़रूरत न पवंदी। 2 नंबर ते इहो फ़ाइदो हुनखे इहो थींदो त औलाद ते ख़र्चु करण जे करे अलाह ताला हुनखे पाक बणाईंदो आहे। छा बणाईंदो आहे? पाक साफ़ बणाईंदो आहे। माना हाणे उहो माण्हू मुआशिरे में बि गंदो न हूंदो आहे, गुनाहनि जे माइल बि। तव्हां ॾिठो आहे मुआशिरे में जेको माण्हू पंहिंजे घर ते ख़र्चो नथो करे त इहो वञी करे गुनाहनि में मुलविस थिए थो। ॿियनि औरतुनि ते ख़र्चो कंदो न, पंहिंजी ज़ाल खे न ॾींदो त, पंहिंजी औलाद खे न ॾींदो त ज़ाहिर ॻाल्हि आहे किथे ख़र्चु कंदो? ॿियनि औरतुनि ते ख़र्चु कंदो। पंहिंजी औलाद अहल अयाल ते ख़र्चु करण जे करे अलाह ताला 2 फ़ाइदा ॾींदुसि। हिकिड़ो हुनखे पाक बणाईंदो, ॿियो बेनियाज़, माना ख़ुदा हुनखे आसूदो बणाईंदो। हल भाउ।
باب ما جاء في الزيافة وغاية الزيافة كم هو. हम्म, وبه قال حدثنا قتيبة حدثنا ليس بن سعد عن سعيد بن أبي سعيد المقبري عن أبي شريح العدوي أنه قال أبصرت عيناي رسول الله صلى الله عليه وسلم. महिमान नवाज़ी मुआशरे में हिकिड़ी बहितरीनु ज़रूरत आहे. बहितरीनु जेकॾहिं शहर आहे त शहर में माण्हू त होटल ते खाई पी सघे थो, पर जेकॾहिं ॿहिराड़ी में वञे हुनजी महिमान नवाज़ी न कयूं त इहो महिमान इंसानु बुख ते मरी वेंदो आहे, परेशान थींदो. तंहिंजे करे शरीयत महिमान नवाज़ीअ खे बहितरीनु ज़रूरत करार ॾिनो आहे. छाजे लाइ? मुआशरे जे लाइ. छाजे लाइ भाउ? मुआशरे लाइ. महिमानी करणु छा आहे? सुनत मुअक्कद आहे. सुनत मुअक्कद आहे. हिकिड़ो उलमा जो ख़्यालु इहा त महिमानी करणु वाजिबु आहे. महिमान अचे थो त हुनजी महिमानी माण्हू करे, इहो छा आहे? वाजिबु आहे. बाक़ी हाणे महिमान कॾहिं तसवुरु कयो वेंदो? 3 ॾींहंनि ताईं. घणनि ॾींहंनि ताईं? 3 ॾींहंनि ताईं. पहिरें ॾींहुं उनजे लाइ सुठो खाधो खाराइबो हुनखे, ॿिए ॾींहुं पंहिंजे ताक़त मुताबिक़, ऐं 3 ॾींहं जेको घर जो हाल आहे. 3 ॾींहंनि खां पोइ उहो महिमान न रहंदो आहे. साईं अहमदुल्ला हाले जी रहमतुल्लाह अलैहि वारनि ॾे को माण्हू आयो ऐं अर्ज़ु कयईं, साईं फलाणे बुज़ुर्ग वटि वेंदा आहियूं, 3 ॾींहं रहंदा आहियूं, उन खां पोइ उहो बुज़ुर्ग चवंदा त बाबा हाणे हलिया वञो, हाणे छा कयो? हलियो, तव्हांजी महिमानी पूरी. तव्हां वटि असां महीनो रहिया पिया आहियूं, तव्हां कॾहिं असांखे तड़ियो त न आहे. साईं जन फरमायो, बाबा 3 ॾींहं ताईं असां तव्हांखे महिमान सम्झंदा आहियूं, उन खां पोइ घर जो भाती सम्झंदा आहियूं, जेको हूंदो आहे खाराईंदा आहियूं तव्हां. हलो. قال أبصرت عيناي رسول الله صلى الله عليه وسلم وسمعته أذناي حين تكلم به قال من كان يؤمن بالله واليوم الآخر فليكرم ضيفه جائزته. साहबी फरमाए थो, अबसरत आइनाय रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसमिअतहु उज़नाय हीन तकल्लम बिही. चए थो मुंहिंजी अखियुनि पाण ॾिठो, मुंहिंजे कननि पाण ॿुधो, जंहिं वक़्त में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे फरमान फरमायो. कहिड़ो? मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुक्रिम ज़ईफ़हु. जेको अल्लाह ऐं रसूल ते ईमान आणे थो, आख़िरत ते ईमान थो आणे, त उनखे घुरिजे त पंहिंजे महिमान जी इज़त करे. महिमान जी छा करे भाउ? इज़त करे. हल भाउ. جائزته قالوا وما جائزته قال يوم وليلة قال وزيافة 3 أيام وما كان بعد ذلك فهو صدقة وما كان. 3 ॾींहंनि खां ज़्यादा जेको ख़र्चो कई, ईअं सम्झो उनजे लाइ सदको आहे. छा आहे भाउ? सदको आहे. ऐं वरी महिमान खे घुरिजे त मीज़बान जे मथां बोझ न थी, मीज़बान जे मथां बोझ न थी. हिकु ॾींहुं हुनजो कमु थी वियो, ठीकु आहे, ॿियो ॾींहुं कमु थी वियुसि, ठीकु आहे, 3 ॾींहं कमु थी वियुसि, ठीकु आहे, कोशिशि करे त बसि ईअं न त पोइ वरी मीज़बान ख़ुदि ताणींदो अचे त हाणे हमरा कॾहिं थो वञे, कंहिं ते माण्हू बोझ न थी. हिकिड़ो मशहूरु किसो ईंदो आहे त ज़ाल मुड़ुस तंग थिया हिकिड़े महिमान खां, ॾिठूं त भेणिया 10-15 ॾींहं थी विया आहिनि, घर खां वञे ई नथो. पोइ मशवरो कयूं त हाणे कीअं ख़बर पई त केतिरा ॾींहं रहंदो. मुड़ुस जो हाणे ईअं था कयूं, राति जो महिमान वेठो हूंदो, पोइ मां चवंदुमि त कुझु ॻाल्हाईंदुमि, उन खां पोइ ॾिसंदुमि ख़बर पवंदी त महिमान रहे थो सुभाणे या नथो रहे. राति थी, मुड़ुस चयईं सभु तारीफ़ूं हुन अलाह जी ज़ात जे लाइ आहिनि, जंहिं अलाह जी ज़ात असांजे लाइ महिमान खे घुराई ऐं सुभाणे वारो रिज़्क़ु ख़ुदा असां वटि रखियो आहे. हुनजो सुभाणे वारो रिज़्क़ु असां वटि पियो. घरवारी चयुसि न, ग़लति चयो आहे तूं. सभु तारीफ़ूं न अलाह पाक जी ज़ात जे लाइ आहिनि, जंहिं अलाह जी ज़ात असांजे महिमान खे घुराई ऐं 2 ॾींहंनि जो रिज़्क़ु अलाह ताला असां वटि रखियो अथसि. घणनि ॾींहंनि जो? ॾिठूं त यार महिमान जवाबु ई कोन थो ॾिए. वरी महिमान पाण जवाबु ॾिनो, सभु तारीफ़ूं अलाह पाक जी ज़ात जूं न, जंहिं अलाह पाक मूंखे तव्हां ॾे मोकिलियईं, पूरे महीने जो रिज़्क़ु तव्हां वटि आहे. पूरे महीने जो रिज़्क़ु आहे, अहिड़ो न हुजे महिमान. हल भाउ हल अॻिते. ومن كان يؤمن بالله واليوم الآخر فليقل خيرا أو ليسكت. هذا حديث حسن صحيح. وبه قال حدثنا ابن أبي عمر حدثنا سفيان بن عجلان عن سعيد المقبري عن أبي شريح الكعبي أن رسول الله صلى الله عليه وسلم قال الضيافة 3 أيام وجائزته يوم وليلة وما أنفق عليه بعد ذلك فهو صدقة ولا يحل له أن يسوي عنده حتى ला यसवी इंदहू जी माना छा आहे? ला युक़ीम इंदहू हत्ता यश्तद अला साहिबिल मंज़िल. एतिरो न टिकी पए जो मालिक जे मथां बोझ थिए, मालिक जे मथां बोझ थिए. बसि सम्झे 1 ॾींहुं 2 ॾींहं बसि
किस सूरत पढ़ी बसि हलियो वञे। हा वल हर्ज छाखे चइबो आहे? हुअ ज़ई, इहो छा आहे? तंगी खे। एतिरो न रहे जो मालिक ई छा थी वञनि। अॼुकल्ह असांजे मुआशरे में जेको अचे थो महीने जो बिस्तरा खयूं थो अचे महीने जा, तो बसि अलाह पनाह ॾे। हल खोड़े बसि, ठीकु आहे। इन में 3-4